ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه المبين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तों गुज़रियल जुमन ते तव्हांजे आॾो जेका सगोरी आयत मूं तिलावत कई हुई अॼोके जुमे ते बि मूं तव्हांजे आॾो उहा साॻी आयत सगोरी तिलावत कई आहे कुछ अग में तव्हां खे अर्ज़ कयो अथमि ऐं कुछ अॼु तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करणो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालु व मन वालू शल
पांजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच जे बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे शाल रब्बुल आलमीन हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह साईं इरशाद फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, ऐ मुंहिंजा प्यारा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां माण्हुनि खे चई ॿुधायो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे अल्लाह पाक सां मुहबत करणु चाहियो था, पंहिंजे अल्लाह खे महबूब सम्झो था, तव्हां जी पंहिंजे अल्लाह सां मुहबत आहे, त उन जी निशानी आहे। अल्लाह जो हबीब फरमाए थो, रब चवे थो तो चई ॿुधाइनि त फत्तबिऊनी, मुंहिंजी ताबेदारी कयो। जे चइबो आहे त यार जेकॾहिं तोखे फलाणी शइ खपे त पोइ फलाणी जाइ ते अचिजांइ त तोखे इहा शइ मिलंदी। अल्लाह ताला पंहिंजे महिरबानी सां पंहिंजे हबीब करीम जे मार्फत पंहिंजे राज़ी रहण जो नुस्ख़ो असांखे सेखारियो आहे त रब्बुल आलमीन तव्हां ते राज़ी ईअं थींदो, अवां चाहियो था त रब राज़ी थिए न, त पोइ रब तव्हां ते ईअं राज़ी थींदो जो फत्तबिऊनी, मुंहिंजी ताबेदारी कयो। पोइ उन जे नतीजे में अल्लाह ताला फरमाए थो, युहिब्बुकुमुल्लाह, मां रब जी ज़ात तव्हां सां मोहब्बत फरमाईंदुसि। रुगो मोहब्बत न, वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह ताला फरमाए थो त जेकॾहिं तव्हांजा नबी करीम जे ताबेदारी खां अॻु में के गुनाह हूंदा, के ख़ताऊं हूंदियूं, के तव्हांजा ॾोह हूंदा, त उन महबूब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी जे सदके उहे तव्हांजा ॾोह बि बच के छॾींदुसि। वल्लाहु गफूरुर रहीम, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात, माफ़ करण वारो ऐं रहम फरमाइण वारो आहे। दोस्तो, अल्लाह जे हबीब जी इताअत, अल्लाह जे महबूब जी पैरवी ऐं इस्लाम जो नालो आहे। असां वटि जेको दीन आहे, अवां 5 शयूं इस्लाम जूं ॿुधो था। पहिरीं पहिरीं शइ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, उन खां पोइ नमाज, उन खां बाद ज़कात, उन खां बाद हज, उन खां बाद रमज़ान शरीफ़ जा रोज़ा। हाणे इहे 5 शयूं इस्लाम जा बुनियादी रुकन आहिनि, पर अवां इन 5 शयुनि ते नज़र कयो त तव्हांखे रसूल करीम अलैहिस्सलाम जी ताबेदारी लाज़िम नज़र ईंदी। आम तरह सां मशहूर आहिनि बाबा 6 कलमा, कलमे शहादत, कलमे रद्द कुफ्र, कलमे तैयब, कलमे तौहीद, जुदा जुदा कलमनि जा नाला आहिनि। पर जेको कलमे तौहीद आहे, कलमे तैयब आहे, उन जा 2 जुज़ आहिनि। हिकिड़ो जुज़ आहे ला इलाहा इल्लल्लाह, ऐं उन जो ॿियो जुज़ आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। माना बुनियादी तरह इस्लाम में दाख़िल थींदड़ खे अल्लाह जे ज़ात खे मञणु बि ज़रूरी आहे, पर अल्लाह ताला खे वहदहू ला शरीक मञणो आहे। छो त ला इलाह में तमाम माबूदाने बातिल जी नफ़ी आहे। जेके बि बातिल इलाह हुआ, बातिल माबूद हुआ, बातिल हथरादू ठहियल हुननि जा इबादत जा मूर्तियूं बुत वग़ैरह हुआ, उन सभिनि जी नफ़ी थी करे त ला इलाह, को भी इबादत जो लायक नाहे, बस कहीं जी न कभी, न लात जी, न मनात जी, न उज़्ज़ा जी, न वुद्द जी, न हुबल जी, न कंहिं बबर जी, न कंहिं ॿेर जी, न कंडे जी, न कबर जी, कंहिंजी बि न। ला इलाह, को भी इबादत जो लायक नाहे इल्लल्लाह, इबादत कबी त हिकिड़े अल्लाह जी कबी। इहो अहिड़ो आलमगीर ऐलान आहे
अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालो जी ज़ात खे मञण जे लाइ इहा फर्ज़ी ॻाल्हि आहे, ज़रूरी ॻाल्हि आहे त अल्लाह ताला खे मञणो पवंदो आहे। जेकॾहिं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खे तव्हां रब नथा मञो, इलाह नथा मञो, वहदहु ला शरीक नथा मञो, इबादत जो लाइक़ नथा मञो, त पोइ तव्हांजो इस्लाम तव्हांजो दीन कंहिं कम जो कोन्हे। पर अवां इन सां गॾु ॾिसंदो त रुॻो ला इलाहा इल्लल्लाह कोन्हे, गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह बि आहे। ऐं अल्लाह ताला इन ॿिनि शयुनि खे जुदा बयान न कयो, जीअं निमाज़ जुदा, ज़कात जुदा, रमज़ान जा रोज़ा जुदा, हज जुदा। जेको हज आहे सो रमज़ान नाहे, जेको रमज़ान आहे सो हज नाहे, जेका निमाज़ आहे सा ज़कात नाहे, जेका ज़कात आहे सा निमाज़ नाहे। पर मुंहिंजा अदा अल्लाह जे ज़ात बाबरकात जेको तव्हां असांखे कलमे तैयब सेखारियो आहे, उन में अल्लाह तबारक व तआला जीअं निमाज़ रोज़े हज ज़कात खे धार बयान कयो आहे, ईअं अल्लाह ताला हिन कलमे तैयब में रिसालत खे ऐं वहदानियत खे धार बयान कोन कयो आहे, हिकिड़े ई जुमिले में अल्लाह ताला बयान फरमायो आहे। ऐं हैसियतूं त जुदा आहिनि, छो त ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह ताला जेको आहे सो ख़ालिक आहे, पर मुहम्मद रसूलुल्लाह हुन जी मखलूक आहे, हुन जो बंदो आहे, हुन जो मोकिलियल आहे, हुन जो रसूल आहे। सभु कुझु असांजो अक़ीदो आहे, पर उन रसूल जी, उन नुमाइंदे जी, उन पैगंबर करीम जी, उन ज़ात बाबरकात जी अल्लाह ताला जे दरबार में उहा हैसियत आहे जो अल्लाह ताला फरमाए थो जीअं ख़ुदा खे मञणु ज़रूरी आहे, तीअं मुंहिंजे मुहम्मद करीम खे मञणु बि ज़रूरी आहे। भला जेकॾहिं खणी चऊंहासीं असांखे ॿिए जे दर ते न मोकिले, असां ॿिए ॾे कोन था वञूं, बसि तूं जीअं चवे तीअं कंदासीं, तुंहिंजा हूं बसि, अकेले तोखे मञूं, ॿिए खे छो मञूं? तोखे राज़ी कंदासीं, तोखे सजदा कंदासीं, तुंहिंजी इबादत कंदासीं, तुंहिंजे चवण ते हलंदासीं, तुंहिंजी फरमा बरदारी कंदासीं, तोखे नाराज़ कोन कंदासीं। महिरबानी कर ॿिए ॾे असांखे न मोकिल, बसि तुंहिंजा ई आहियूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, लैस कमिस्लिही शैउन व हुव अस्समीउल बसीर। अवां भली मूंखे मञो, भली मुंहिंजा थी वञो, मां रब्बुल आलमीन जे इबादत लाइ चेल ॿधी बि हो, पर तव्हां मां अल्लाह पाक खां सिखंदव कीअं? लैस कमिस्लिही शैउन, अल्लाह ताला जे मिसल त का शइ आहे ई कान का। अव्हां खे दीन केरु सेखारींदो? अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो, जॾहिं मां पंहिंजे ज़ात में, पंहिंजे सिफ़ात में बेमिसाल आहियां, तव्हांजे लाइ लाज़िम आहे मां पंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात खे पंहिंजो नुमाइंदो बणाए थो मोकिलियां। मुंहिंजे हबीब जे चवण ते लॻंदा वञो, उनखे मञींदा वञो, तव्हां मूं वटि पहुची वेंदा। अल्लाह ताला फरमाए थो त मां पंहिंजे सिफ़तुनि सां, के अहिड़ियूं बि सिफ़तूं आहिनि जैसा अल्लाह ताला फरमाए थो पंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे मुतसिफ़ कयो आहे, उहे सिफ़तूं मां पंहिंजे हबीब खे अता कयूं आहिनि। फ़र्क़ु एतिरो आहे त मां अल्लाह ताला जूं ज़ाती सिफ़तूं आहिनि ऐं मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जूं अताई आहिनि। मूंखे अल्लाह खे कंहिं ॾिनियूं कोन्हनि, मुंहिंजूं पंहिंजूं सिफ़तूं आहिनि, अज़ली हल, अबदी हल, क़दीम हल, हमेशह खां वठी आहिनि। पर मुंहिंजे प्यारे महबूब करीम जे ज़ात बाबरकात खे उहे सिफ़तूं मां अल्लाह बि अता फरमायूं आहिनि। दुरूद पढ़, मां तोखे क़ुरान पाक ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लि। वरी ॿियो दफ़ो दुरूद हबीबन ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला पंहिंजे लाइ फरमाए थो, इन्नहु लरऊफुर रहीम। पंहिंजी ज़ात लाइ फरमाई त मां अल्लाह तबारक व तआला रऊफ भी आहियां, रहीम भी आहियां। रऊफ राफ़त मां वरतला,
रफ़त चइबो आहे त सज़ा ॾियण में कुझु रहम करे। अर्राफ़त नरमी माना कम त वठणो आहे। जीअं नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, अवां जो नौकर आहे, अवां जो मज़दूर आहे, अवां हुनखे पघार ॾियो था, अवां हुनखे जॾहिं कमु वठो त कमु त वठोसि, पघार था ॾियोसि, पर नरमी कयोसि, हुन सां नरमी में पेश अचो, दड़का न ॾियोसि। तमामु ॾींहुं तपी वियो आहे त साही पटरायोसि, कमु ॾुखियो आहे, वाह मुस्तफ़ा फरमाइनि था तव्हां गॾिजी हथ विझी कमु करायोसि। इन्ही खे चइबो आहे राफ़त, नरमी माना कम वठण में, सज़ा में, मामलात में नरमी। अल्लाह ताला फरमाए थो इन्नहू लरऊफुर रहीम, मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बि रऊफ आहियां, नरमी कंदो आहियां। अवां जे मथां ज़मीन खे लोॾींदो बि आहियां, पर वरी माफ़ी बि ॾींदो आहियां। सुबुह झटको केॾो आयो, घर लुॾी विया, कुर्सियुनि वारा कुर्सी ते लुॾी विया, बीठल माण्हू बीही न सघिया, वेठलनि जे मथे खे चकर अची वियो, कंहिंजो हियाव मुजादा ख़राब थियो, उल्टी जहिड़ी हालत बणिजी वई। अल्लाह साईं जल जलालहू अमन वालहू तव्हांखे असांखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पनाह गाहूं ठाहे ॾिनियूं आहिनि। सर्दी अचेव त कमरे में लिकी वञो, तूफ़ान अचेव त जाइ में वेही रहो, सख़्त सर्दी गर्मीअ जी हालत आहे, पखा खोले थधीअ छांव में, घाटी छांव में कमरनि जे हेठां वेहो, पर मुंहिंजा दादरी ॾमिरबो आहे, कावड़ कंदो आहे त माण्हू घर छॾे रस्तनि जे ॿाहिरि बीही रहिया। हाणे काॾे वञूं, कमरा विसरी विया, जायूं विसरियूं, ऐलान पिया थियनि, बच्चा पिया ॿाहिरि कढो, भाइरनि खे ॿाहिरि पिया कयो। अल्लाह ताला फरमाए थो इन्नहू लरऊफुर रहीम, और मुंहिंजा बानाओ अवां गफ़लत कंदा हो, मांखे विसारे छॾींदा आहियो, अवां चवंदा बिल्डिंगूं आहिनि, बुनियादूं मस्त वरियो वॾियूं जायूं आहिनि, वॾा वॾा बंगला मालातूं आहिनि, पर जे मां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पंहिंजी ताक़त ॾेखारींदो आहे त तव्हांखे बंगलनि खां बि ॿाहिरि कढी छॾींदो आहियां। अल्लाह ताला शल रहम फरमाए, असांजे हाल ते न हले, असांजे हाल ते हलियो त ॿिचा ॿेर ते हल, शल पंहिंजी महिरबानी फरमाए। अल्लाह ताला फरमाए थो इन्नहू लरऊफुर रहीम, मां अल्लाह ताला नरमी बि कंदो आहियां त तव्हां ते महिरबान बि आहियां। मौला पाक तुंहिंजी ज़ात तां कुर्बान वञा, वाकई तूं महिरबान आ, वाकई तूं रऊफ़ बि आ, वाकई तूं रहीम बि आ। अल्लाह ताला फरमाए थो रुगो मां रऊफ़ रहीम कोन आहियां, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। ये कुरान अल्लाह सही जो अल्लाह ताला फरमाए थो लक़द जाकुम रसूलुन, तव्हां ॾे मुंहिंजो रसूल आयो आहे, मिन अनफुसिकुम तव्हां जे जिन्स में आयो आहे, अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, जेका शइ तव्हांखे ॾुखाईंदी आहे उहा तव्हांखे ॾुखाइण वारी शइ मुंहिंजे महबूब मुहम्मद खे ॾुखी लॻंदी आहे। कंडो पेर में हित लॻई, सूर तोखे शाहपुर चाकर में थिए, पर तुंहिंजे सूर जी ख़बर मुस्तफ़ा खे मदीने में पवे। मुंहिंजा दा कंहिं वीचारे खे बीमारी आहे, कैंसर आहे, बते में सूर आहे, आह दाह पियो करे, हाय हाय मरी वियुसि सूरनि में, हो बिस्तरे ते रड़ियूं कंदो आहे। महबूब जी ज़ात फरमाईंदो आहे मां पंहिंजे उम्मतीअ जे ॾुख खे पंहिंजे रोज़े में महसूस फरमाईंदो आहियां। अज़ीज़ुन अलैहि, अल्लाह ताला जो कुरान फरमाईंदो आहे त उहा तव्हांजी तकलीफ़ मुंहिंजे नबीअ खे ॾुखी लॻंदी आहे, मां अनित्तुम, जेका तव्हांखे परेशान करे, हरीसुन अलैकुम, ऐं मुंहिंजे महबूब करीम खे तव्हांजे लाइ ॾाढो
हिर्स हूंदो आ नेकी कन नमाजूं पढ़न फर्मा बरदार हुजन मुत्तकी हुजन परहेज़गार हुजन अल्लाह खे यादि कन रब खे नाराज़ न कन। अल्लाह ताला जो हबीब फरमाईंदो आहे हरीसुन अलैकुम रब थो फरमाए मुंहिंजो महबूब तव्हां जे लाइ हरीस आहे पर बिल मोमिनीन मोमिननि जे वास्ते रऊफ़ भी आ त रहीम भी आ। कुरान शरीफ ॿुधो आहे न अदा त अल्लाह ताला जल जलालो मन वालो रऊफ़ रहीम पंहिंजी सिफ़त कई आहे। कंहिंजी सिफ़त आहे? रऊफ़ केरु आहे? ॾाढे जो केरु आहे? रहीम केरु आहे? अल्लाह ताला कुरान में फरमायो इन्नहू लरऊफ़ुर रहीम बेशक अल्लाह जी ज़ात बाबरकात मेहरबान आहे रऊफ़ भी आहे त रहीम भी आहे। उहो साॻो रब्बुल आलमीन पंहिंजे कलाम में फरमाए थो त मां अकेलो रऊफ़ रहीम कोन आहियां मुंहिंजो महबूब मुहम्मद भी रऊफ़ रहीम आहे। पोइ जॾहिं मां तव्हां ॾे रऊफ़ रहीम नबी मोकिलियो आहे पोइ तव्हां उन जी पैरवी कंदो त इंशा अल्लाह ताला असांखे उमेद आहे त रब ताला फरमाए थो मां तव्हां ते राज़ी थी पवंदुसि। मुंहिंजा सोना मुंहिंजा भाउ अज़ीज़ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो पंहिंजे महबूब सां वाइदो आहे मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हर नबीअ जूं 3 दुआऊं क़बूल कयूं हन तोखे बि जेके 3 दुआऊं खपनि से घुर। हिकिड़ी ॻाल्हि सम्झजो मथां मुग़ालतो थी पएव त बस 3 सम्झो था अलाए न बस 3 न इन जो मतिलब आहे त 3 तुंहिंजी पसंदि आहे जेके खपनि से घुर। 3 दुआऊं तुंहिंजी पसंदि आहे जेकी घुर उहा त तुंहिंजी पसंदि मुताबिक़ जेका मुतालबो करी बाक़ी ॿी जेका बि तूं दुआ घुरी मुंहिंजा बि तुंहिंजी दुआ छा मां त आम बाने जी दुआ बि रद्द कोन कंदो आहियां। अल्लाह ताला जा बानड़ा जॾहिं हथड़ा खणंदा आहिनि त ख़ुदा कंहिंखे ख़ाली न मोटाईंदो आहे। जॾहिं अल्लाह ताला जी रहमत आम आहे सभिनी जी दुआ क़बूल फरमाईंदो आहे पोइ पंहिंजे महबूब जी दुआ छो न क़बूल कंदो। 3 जो मतिलबु इहो आहे त मख़सूस 3 दुआऊं जेकॾहिं जेका बि जंहिं बि नबी घुरी आहे उहा क़बूल आहे ऐं तूं बि जेका दुआ घुरी सा तुंहिंजी बि क़बूल आहे। रसूलुल्लाह फरमाइनि था मां 2 दुआऊं दुनिया में घुरियूं उहे अल्लाह ताला मुंहिंजूं क़बूल फरमायूं पर 3 दुआ क़यामत जे लाइ लिकाए रखी अथमि उते घुरंदुसि। 2 दुआऊं दुनिया में घुरियूं मिलियूं 2 दुआऊं दुनिया में घुरियूं से मिलियूं अल्लाह ताला जो 3 बि घुर मां चयोसीं हा तुंहिंजो वाइदो आहे 3 बि क़बूल कंदे पर हाणे हा अॼु कोन थो घुराए अहिड़े टाइम ते घुरंदुसि जॾहिं मुंहिंजे उम्मत खे सख़्तु ज़रूरत हूंदी। उहा 3 दुआ रसूल करीम जे ज़ात उम्मत जे लाइ रखी छॾी आहे। सहाबा पुछनि था या रसूल अल्लाह उहे 2 दुआऊं कहिड़ियूं घुरियूं 3 दुआ कहिड़ी रखी अथव पाण फरमाइनि था पहिरीं दुआ ला खाया घुरम या इलाहुल आलमीन मुंहिंजे उम्मत खे बुछड़ो करे न मारजा ॿियनि उम्मतुनि जा ॿियनि क़ौमुनि जा ॻोठनि जा ॻोठ बर्बाद थिया कबीलनि जा कबीला तबाह थिया या अल्लाह बुछड़ा थी विया 4-4 20 हज़ार लख माण्हू थॾे ते मरी विया पूर्ण वारो कोन या अल्लाह गिजूं खाइयूं कुत्ता खाइया मां तोखे अर्ज़ थो कयां त मुंहिंजे उम्मत खे अहिड़ो बुछड़ो न कजां। अल्लाह पनाह ॾे चओ आमीन। अल्लाह बेनियाज़ आहे अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे यफ़अलुल्लाह मा यशा जीअं वणेसि तीअं करे। मुंहिंजा अदा ख़ुदा पियो पनाह ॾे जे हिकिड़े ई टाइम ते अज़ाब इस्तीसाल जो अचे ऐं माण्हू हज़ारे लखे मरी वञनि केरु पूरींदो केरु दफ़न कंदो केरु जनाज़ा पढ़ंदो सभु को नफ़्सा नफ़्सी में हूंदो घर घर में मातम हूंदो इहे कुत्ता हूंदा जानवर हूंदा ॻिजूं हूंदियूं कांव कबरियूं माण्हू खाईंदा इहा इंसान जी इज़त न आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे फरमाया मुस्तफ़ा तुंहिंजी दुआ कबूल आहे तुंहिंजी दुआ खे कबूल थो फरमाया या अल्लाह ॿी दुआ बि कबूल कर। अल्लाह ताला जल जलालहू मन वारो जे हबीब दुआ घुरी या इलाहुल आलमीन मुंहिंजे उम्मत खे ॾुकार में न मारजां।
अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब इहा भी दुआ तुंहिंजी क़बूल आ। अल्लाह ताला जे हबीब खे महबूब रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजा मिठड़ा आखिरी दुआ घुर। अल्लाह ताला जे हबीब फरमायो मौला तोखे मुंहिंजे दिल जी ख़बर आ, उहा कहिड़ी दिल में दुआ रखी अथमि, उहा दुआ घुरा कोन थो पोइ घुरंदुसि, तोखे ख़बर आ त कहिड़ी आ। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू फरमाए मुंहिंजा महबूब तुंहिंजे दिल जी मूंखे ख़बर आ। अबा तुंहिंजे दिल जी ख़ुदा खे ख़बर आहे या न आहे? मुंहिंजे दिल जी अल क़ल्ब बैन इस्बाइर रहमान। अल्लाह ताला फरमाईंदो आहे त बाने जी दिल मां अलाह जे कब्ज़े में आ। बानो दिल में इरादो कंदो आहे, अल्लाह ताला फरमाईंदो आहे, अल्लाह जो हबीब फरमाए थो त अल्लाह ताला खे अॻे ई मालूम हूंदो आहे। हाणे नबी पाक जी ज़ात अल्लाह ताला खे ॿुधायो मुंहिंजा मौला तोखे ख़बर आहे त मुंहिंजे दिल में छा आहे। अल्लाह ताला फरमाए छा आहे उहा मूंखे ख़बर आहे। महबूब चवे थो भला हाणे तोखे ख़बर आहे त घुरा कोन थो पोइ टाइम अचे। अबू बकर सिद्दीक वेठो आहे, उमर फारूक वेठो आहे, उस्मान ज़ुन्नूरैन वेठो आहे, हैदर करार वेठो आहे, ॿिया सहाबी वेठा आहिनि। चवनि था या रसूल अल्लाह तूं ऐं तुंहिंजो अलाह त पाण में ठहिया पिया हो, अवां दिल में रखी आहे, ख़ुदा खे ख़बर आहे, असांखे कीअं ख़बर पए उहा कहिड़ी दुआ आहे। महबूब जी ज़ात पंहिंजे ग़ुलामनि खे खिली फरमाइनि था ओ मुंहिंजा उम्मतियो जेका आख़िरी दुआ आहे सा मां अवां जे शफ़ाअत जी लिकाए रखी आहे। अवां जे शफ़ाअत जी चओ चओ अवां जे उम्मत जे सफ़ारश जी दुआ लिकाए रखी अथमि। मौला पाक तूं चवंदे क़यामत में त हाणे टीं दुआ घुर, मां ईअं न चवंदुसि हिकु छॾ, ॿ छॾ, 10 छॾ, 20 छॾ, 40 छॾ, लख छॾ, ईअं न चवंदुसि। छा चवंदे अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो चवंदुसि मौला जंहिंजे लाइ चवां तंहिंखे छॾींदो वञ। वाह रहमत वारा नबी, वाह रहमत वारा नबी। अल्लाह ताला फरमाइंदो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मके जा मुशरिक वॾा बदमाश हा, मके जा मुशरिक ॾाढा ॾिंगा हा, महबूब खे सताईंदा हा, एतिरे क़दुर जो पत्थर त हयाऊं, भितर त हयाऊं, ज़ख़्मी त कयाऊं, पर नफ़्सियाती तौर नबी करीम खे तकलीफ़ूं ॾिनाऊं। चवंदा हा ए नबी जेकॾहिं तूं सचो आहे अंतर अलैना हिजारतम मिन अस्समाए अवेतना बिअज़ाबिन अलीम। ऐं नबी जेकॾहिं भला तूं सचो आहे त चओ पंहिंजे अलाह खे त असां ते पत्थर वसाए, असां ते बाहि वसाए, असां ते को अज़ाब मोकिले, तोखे मोकल आहे चओ पंहिंजे अलाह खे असांखे भली तबाही बर्बाद करे छॾे। माया नबी खे चैलेंज पिया कर। अल्लाह ताला आयत नाज़िल फरमाई मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। मुंहिंजा महबूब मूंखे जहान बर्बाद कंदे देर न लॻंदी आहे। लूत अलैहिस्सलाम जे क़ौम खे हीअं चकी खणी ऊंधो कयईं। नूह अलैहिस्सलाम जे क़ौम ते अज़ाब लाथई पाणीअ जो। अजी जो पाणी आयो त ॻोठनि खां जबरन खां पाणी मथे हलियो हुयो, ज़रो न बचो हिकिड़ो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम ते नाज़िल थियो, अज़ाब नाज़िल फरमायो। मुंहिंजा दोस्त घर में जंहिं बि शइ में हथ विझनि तंहिं में रत, अटो पीही कुने में रखल, मानीअ जे लाइ अटो कढनि त अटे जे बजाय रत पई निकिरे। मानी पचाए पिंडीअ ते विझी खाइनि रत थी वञे। अल्लाह ताला एॾो अज़ाब नाज़िल कयो, अची ॾेडर नाज़िल थिया, ॾेडर घरनि में, बिस्तरनि में, पेतनि में, कमरनि में, हंधनि में, घुमण में ॾेडर ई ॾेडर हुजनि। क़ौम तड़पी 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 बुख में तबाह बर्बाद थी वई। अल्लाह ताला फरमायो मां रब खे परवाह कान्हे, अज़ाब नाज़िल कंदो आहियां त मूंखे का ॻणती न हूंदी आहे, मूंखे को अफ़सोस न थींदो आहे, ईअं ॻोठनि जा ॻोठ तबाह कंदो आहियां। मके वारा छा लहनि, इहा कहिड़े बाग़ जी मूरी आहे। चवनि था त मींहुं वसाए असांजे मथां पत्थर जो, चवनि था बाहि मोकिल असांजे मथां। ऐं मुंहिंजा हबीब मूंखे देर कान्हे, पर छा कयां तूं मुहम्मद जो वेठो आहीं।
मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम, तू मुहम्मद इन्हनि में मौजूद आ, तुंहिंजे करे हिन ते अज़ाब नथो नाज़िल फरमाया। असांजो नबी चो रहमत वारो नबी, चओ जो असांजो नबी, ॾाढे चो असांजो नबी, उन रहमत वारे नबी जा उम्मतियो। वारे नबी जा पेरोकार थी पओ, उन जंहिं महबूब तव्हांजे लाइ असांजे लाइ एॾा जतन कया, उन हबीब जे चवण ते हलो, उन महबूब खे राज़ी कयो। सरकार जी हिकिड़ी मशहूर हदीस पाक आहे, दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, तुरज़ु अलैया अमाल उम्मती, हफ़्ते में हिकिड़ी रात, जुमे जी रात, मां मुहम्मद करीम वटि मुंहिंजे उम्मत जा अमल पेश कया वेंदा आहिनि। हर जुमे जी रात मलाइका दफ़्तर खणी ईंदा आहिनि, जुमे जी रात अची मुंहिंजे आॾो पेश कंदा आहिनि, या रसूल अल्लाह, हे तुंहिंजे फलाणे उम्मती जो दफ़्तर आ, ही तुंहिंजे फलाणे उम्मती जो दफ़्तर आ, या रसूल अल्लाह, हे तुंहिंजे फलाणे उम्मती जा प्रकार, ही हुन जा अफ़आल। रहमत वारो नबी फरमाईंदो आ, जमल मां पंहिंजे उम्मत जा दफ़्तर ॾिसंदो आहियां, निमाज़ूं ॾिसंदो आहियां, रोज़ा ॾिसंदो आहियां, ख़ैरातूं ॾिसंदो आहियां, सलातूं ॾिसंदो आहियां, नेकीअ जा कम मां पंहिंजे उम्मत जे दफ़्तर में ॾिसंदो आहियां। मुंहिंजो रहमत लिल आलमीन फरमाए थो, मां ॾाढो ख़ुशि थी अलाह ताला खां दुआऊं कंदो आहियां, मुंहिंजा मौला हिन खे अञा वधाइजां, अञा हिन खे तौफ़ीक़ अता फरमाइजां। हबीब जी ज़ात फरमाइनि था, पर वरी जे उम्मतीअ जे अमलनि ते नज़र पवंदी आहे, जुआ थो खेॾे पियो, शराब थो पीए पियो, ज़िना थो करे पियो, कुकड़ थो वेढ़ाए, ढगनि जूं वेड़ियूं थो कराए, चोरी थो करे पियो, व्याज खाए थो, हराम कम करे थो। रहमत वारो नबी फरमाईंदो आहे, मूंखे पंहिंजे उम्मतीअ जा बुरा अमल ॾिसी रोवण अची वेंदो आहे, ॾाढो ॾुख थींदो आहे, अलाह जे दरगाह में सर्व सजूद थींदो आहियां, ऐं मौला खे अर्ज़ कंदो आहियां त मुंहिंजा मौला हिन मुंहिंजे उम्मतीअ खे न बुराईअ खां बचाए, नेकीअ ॾे आणजां। असांजो रहमत वारो नबी असां लाइ दुआऊं घुरे, असांजो रहमत वारो नबी असांजे लाइ ॿाॾाए, असांजे नेकियुनि ते सुहिणो साईं ख़ुशि थिए, असांजे बुराइनि ते महबूब ॾमिरजे, नाराज़ थिए, ॾुख थिएसि, वरी दुआ घुरी अलाह सही को तुंहिंजे मुंहिंजे लाइ माफ़ी घुरे। असांखे बि त कुझु ख़्यालु करणु खपे। शाह साहिब फरमाईंदो आहे, हली ईंदुम हो तो पर आउं बे अॻ भरी थियां, मतां चवे बलोच त कमीनीअ मां कीन थियो। असांजे मथां बि त लाज़िम आहे न अदा, या कोन्हे? ॻाल्हाईंदा हलो अदड़ा, कोन्हे लाज़िम? लाज़िम आहे असांजे मथां, बुरायूं न कजनि, बेहयाऊं न कजनि, किना कम न कजनि, अलाह जे हबीब खे न नाराज़ कजे, सुन्नतुनि जी खिलाफ़ वर्ज़ी न कजे, अलाह ताला जल जलालहु अमन वालो जे अहकामात, रसूलुल्लाह जे इताअत में पंहिंजी ज़िंदगी खे मसरूफ़ रखिजे। इंशा अल्लाह ताला, अल्लाह ताला असांखे, असांजो अलाह बि महिरबान आहे, त हुन सां गॾु असांजो महबूब नबी बि महिरबान आहे। हिकिड़े फारसी शाइर ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे, दुरूद पढ़ तोखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। चए थो, या रब तू करीमी व रसूले तो करीम। मनाजात, या रब तू करीमी व रसूले तो करीम। ऐं मुंहिंजा मौला तूं बि करीम आ त तुंहिंजो रसूल बि करीम आ। या रब तू करीमी व रसूले तो करीम, सद शुक्र
कि हंसते में मियाने दो करीम। मुझा मौला तू भी करीम आ, तू जो महबूब नबी भी करीम आ। असां त शुक्र था क्यों जो बिन करीमन जे विच ते आहियूं। बिन ज़ाहिद न कुलद गुनाह कि कहारी तू, मागर को गुनाहे मुक सतारी तू। मौला जेको ज़ाहिदा आबिदा तोखां डिॼंदो आ, उहो इन जे करे गुनाह कोन कंदो आ त तोखां डिॼंदो आ। तूं कहार आ, ज़ाहिद डिॼे थो त तूं कहार आ, पर मागर को गुनाहे मुक गफ़ारी तू। असां वरी गुनाहनि में गरक लॻा पिया हूं, इन जे करे जो तूं असांजा ऐब ढकींदो आ। तूं सत्तार आ, तूं छाहीं, तूं छाहीं। ऊ ज़ाहिद ऊ कहार ख़्वानंदे के मां गफ़ारत, या रब बक़दाम नाम खुशदारी तू। हाणे मौला फ़ैसिलो तोते था छॾियूं। ज़ाहिद चवंदो आ, आबिद चवंदो आ, निमाज़ी चवंदो आ, वली चवंदो आ, अलाह वारो चवंदो आ त रब कहार आ, तंहिंजे करे इबादत कयो। मां चवंदो आ सतार आ, ढकण वारो आ, तंहिंजे करे मां गुनाह थींदा आहिनि। हाणे मौला फ़ैसिलो तोते आ, हू तोखे कहार थो चवे, मां तोखे सतार थो चवां। ॿिन्ही नालनि मां तोखे वणे नालो कहिड़ो थो? मुंहिंजा दिड़ा, अल्लाह सी वॾो महिरबान आ। अल्लाह जी महिरबानी जी ॻाल्हि कबी न त मुंहिंजा अदा असांजो वार वार ज़बान थी पवे, वार वार जेतिरी ज़िंदगी मिले, वार वार जेतिरो रोज़ानो अल्लाह जी हमदो सना बयान कयूं, तब ख़ुदा ताला जी राफ़त, महिरबानी ऐं रहमत अञा कुशादी आ। सारी ज़िंदगी ख़ुदा जा शुक्रिया बजा कर ख़ुदा जो थोरो नथो लाहे सघिजे। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। हुजूर करीम जी दरबार में हिकिड़ो शख्स आयो आ, मदीने शरीफ जे शहर में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुयो मक्के जो रहाकू हो, पर मक्के मां पंधु करे मदीने आयो। मुसलमान अञा नाहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिनखे वेहारियो, हवाल वरतऊं, कीअं आयो आ? जे क़िबला मुंहिंजी दिलि थी चवे त मां मुसलमान थियां। मुशरिक आहियां, काफ़िर आहियां, तमामु बुछड़ो आहियां, दिलि थी चवे त मुसलमान थियां। पाण फरमायो देरि न कर थी, सोची छो थो? चई क़िबला मुंहिंजा 2-3 गुनाह एॾा वॾा आहिनि जो उहे यादि अचनि था, चवां थो त मूंखे त ख़ुदा बख़्शींदो ई कोन। कहिड़ा गुनाह थी, कहिड़ा गुनाह तोखे सुझनि था? चए थो या रसूल अल्लाह, सारी ज़िंदगी शराब में ज़िना में गुज़री वई, पर मुंहिंजा मौला सम्झां थो इहो गुनाह अञा नंढो आहे, मां अञा वॾो गुनाह कयो आहे। ऐं मुंहिंजा रहमत वारा नबी, असां अरबनि जो रिवाज हूंदो हो त जेकॾहिं न्याणी ॼमंदी हुई त हुन जे लाइ मातम थी वेंदो। असां धीअरूं पूरींदा हुआसीं। छो पूरींदा हो? हुज़ूर खे त ख़बर हुई क़िबला इन्ही जे करे त को घर नाठी थी असां वटि न अचे, असांजो न्याणो थी असांजे घर न अचे, असांजी धीअ वरी कंहिंजे हवाले थिए। इहा असांखे जहालत जी गैरत हूंदी हुई। उन जहालत जे गैरत जे करे न्याणीअ खे असां पलणी कोन ॾींदा हुआसीं। का क़िस्मत सां बची वई, कंहिंजी ज़ाल थी वई, कंहिंजी माउ थी वई, पर घणो करे धीअरूं असां कोई क़तल करे छॾींदा हुआसीं, क़तल बि कंदा हुआसीं, कॾहिं कॾहिं असां जेरे बि पूरींदा हुआसीं। पहिरें दफ़े मूंखे अल्लाह ताला जॾहिं मदीने शरीफ़ जी हाज़िरी नसीब फरमाई, मके शरीफ़ वियासीं, मूंखे हिकिड़े दोस्त चयो साईं हली आ, उहा जाइ तोखे ॾेखारियां जंहिं जाइ ते अरब सॻोरा न्याणियूं पूरींदा। जरवल हिकिड़ो महलो आहे, जरवल जे शहरनि में महला थींदा हुआ, भिटाई नगर आहे, शहबाज़ नगर आहे, मलक कॉलोनी आहे, आबा शहबाज़ कॉलोनी आहे, इहे महला।
उते मक्के शरीफ़ में हिकिड़ो महल्लो आहे, उन महल्ले जो नालो आहे जरवल। मक्के शरीफ़ खां जरवल ॾे रस्तो थो वञे। मुंहिंजा सोणा, हिन पंहिंजे मस्जिद खां ॿीणी टीणी जॻह आहे, हुनखे अॼु बि भित आई पई आहे। सऊदी वारनि सॼो मक्को जायूं ठाहे छॾियो आहे, पर उहा जाइ अॼु बि ख़ाली आहे, जायूं नथा ठाहिनि। इन्ही जे करे चवनि था त यादगार आहे जाहिलियत जे ज़माने जो, जंहिं जाहिलियत वारे ज़माने में हिन मैदान में माण्हू जीअरे पंहिंजूं न्याणियूं पूरे छॾींदा। उन जॻह ते वञिजे थो त वञण खां पोइ दिलि ॾकी थी वञे पई। कारा कारा पत्थर, कारी ज़मीन आहे, ॿाहिरां कोट आयो पियो आहे, रोड जे बिल्कुलु वेझी जॻह आहे। इबरत थींदी आहे त हिन जाइ ते केॾियूं कई सवे हज़ारे जानियूं ज़ाया थियूं, जेरियूं जो जेरियूं पूरे छॾींदा हुआ। हुनखे घुटो ॾेई मारींदा बि कोन हा, जेरी खॾ खणी पूरे छॾींदा। अॼु मुस्लमान असां बि घटि कोन था कयूं। हो जेरियूं पूरींदा हा, मिटीअ जे हवाले कंदा हा, तो वरी कोट जे हवाले करे छॾियूं। शादी न कराइजां, परणाइजां न, तूं बि घटि त कोन आहे साईं। वॾेरे खे भाव आहे त परणाईंदुसि त ज़मीन जो हिसो वेंदो हलियो। पीर खे भाव आहे त परणाईंदुसि त इहो ॿियो वरी सालो मुंहिंजो न्याणो घर ईंदो, मूंखां कुझु न कुझु खसे वेंदो। ग़रीब बि अॼुकल्ह बहानो बणाए वेठा आहिनि। अॻे त वॾा माण्हू, हाणे ग़रीबनि जो बि कमु लही वियो आहे। अदा तकड़ कान्हे, छोकिरी पढ़े थी। ख़ुदा जो कसम आहे, मां अल्लाह जे घर में मस्जिद में बीठो थो चवां, न्याणी खे बालिग़ थियण खां बाद वेहारणो बि एॾो ई गुनाह आहे जहिड़ो न्याणीअ खे ज़मीन में पूरण जेॾो गुनाह हो। जहिड़ो दफ़न कंदा हा, चङाई उहे बि कोन कंदा हा, ओॾो उहो जेरे पूरे छॾण वारो गुनाह बालिग़ थियण खां पोइ बिना सबब जे वेहारण में बि एॾो गुनाह आहे। अल्लाह ताला शल असांजे मुस्लमाननि जे हाल ते रहम फरमाए। दुरूद पढ़, मां सहाबी जी ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। रहमतल लिल आलमीन जो सहाबी रिवायत थो करे, मां ॿुधां वेठो उन काफ़िर खे नबी पाक जी ज़ात ताबरकात फरमायो तो बयान कर तो कहिड़ो वॾो गुनाह कयो आहे। चई या रसूल अल्लाह, ज़िनाऊं कंदोसि, शराब पीअंदोसि, ख़राब कम कंदोसि, पर वॾे खां वॾो गुनाह जो कम ही आहे, असांजे अरब में औरतुनि खे न्याणियुनि खे पलण जो हक़ कोन हो। मुंहिंजे ज़ाल खे हमला दाई वठी आयो आहियां, दरवाज़े ते इंतज़ार में वेठो हां। दाईअ खे चयमि त ख़बरदार, पुट ॼमे त जल्दी ॿुधाइजां, जे धीउ ॼमे त बि जल्दी ॿुधाइजां। इरादो इहो कयुमि त इहा जीअं जो ॼमे त खणी वञी पूरियांसि। मुंहिंजा प्यारा नबी, मां ॿाहिरि, दाई ऐं घर वारी ॿियूं माइटियाणियूं अंदरि। मुंहिंजी ज़ाल दाईअ खे बि पैसा ॾिना, ॿियनि मायुनि खे बि पैसा ॾिना, ऐं उन सां कूड़ ॻाल्हायईं। उनखे चई त पैसा वठो, रिश्वत वठो, जे पुट ॼमे त ठीकु आहे, जे धीउ ॼमे त मुंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हि न कजो। हुनखे चइजो त मुअल ॿार ॼाओ, पोइ ॿार फलाणी माई तोखे ॼाए थी, ख़र्चो मुते, पैसा मुते, ॾोकड़ तुंहिंजे हवाले, मां इनाम इकराम ॾींदीसां, खणी वञजां, पंहिंजे मुल्क में पालजां। जॾहिं जवान थी मन पीउ खे रहम अचे, पोइ घर पंहिंजे न्याणीअ खे ॾिसंदो, मन पंहिंजी जीजल न्याणी करे रखेसि। या रसूल अल्लाह, मूंखे धीअ ॼाई, ज़ाल जे धोखे में दाई बि अची वई ऐं ॿी माई बि अची वई, मूंखे ॿुधायो त तुंहिंजे घर वारी खे मुअल ॿार ॼाओ आहे, मुंहिंजी धीउ ॼावल उहा ॿी जे हवाले करे छॾियऊं। मुंहिंजी न्याणी 8 साल ॿाहिरि रही, मूंखे ख़बर ई कान पई। सॼो कमु रिश्वत ते हलियो पियो न साईं। जंहिंमहिल 8 सालनि जी नीगरड़ी नौजवान थी आहे, माउ पंहिंजी न्याणीअ खे वठी आई आहे, कपिड़ा पाराए, हार सिंगार कराए। हाणे मुंहिंजे मथां रहम जो असर पई विझे, चवे पई न्याणी तुंहिंजी ॼाए 8 साल मूं लिकाई आहे, उन पंहिंजे न्याणीअ खे शफ़क़त जो हथ रख। अॼु पंहिंजी न्याणी घर वठी आया आहियूं, पंहिंजी प्यारी न्याणीअ खे निहार, कहिड़ी हसीनो जमील आहे, सलछणी आहे, हया वारी आहे, पर्दे वारी आहे। हया कजा मथां हिन जे मथां ज़ुल्म करे
चई या रसूल अल्लाह मूं पंहिंजी न्याणीअ खे ॾिठो त मूंखे ॾाढो रहम आयो, ॾाढी शफ़क़त थी, ॾाढो भाकुर पातम, दिलि मुंहिंजी बच्चे खे ॾिसी ठरी पई आहे। पर मुंहिंजा महबूब राति हिकिड़ी गुज़री, सुबुह जो मूंखे गैरत आई त माण्हू छा चवंदा। हिकिड़ी राति न्याणी घर आई अथमि, सुबुह जे टाइम ते पंहिंजी न्याणीअ खे बांह खां वरितुमि, बांह खां वठी कोडर पाण सां खयमि, कोडर खणी या रसूल अल्लाह उन पूर्ण वारे मैदान ॾे रवानो थियुसि। मुंहिंजी न्याणी मूंखे पोती मथे तां लाहे पेरनि ते पई रखे, बाबा मां तोखां मानी कान घुरंदसि, मां तोखां लटो कपिड़ो कान घुरंदसि, 8 साल बि मूं ॿार गुज़ारिया, मूं कंहिंखां कोन घुरियो, हाणे बि मूंखे छॾे ॾे, आउं ॿिए हंधि पंहिंजो गुज़र सफ़र कंदसि। पर मुंहिंजा बाबा मूंखे जेरे छो थो पूरी पियो, तोखे मानीअ जी गिणती आहे मानी न घुराए, कपिड़े जी गिणती आहे कपिड़ो कोन घुराए। या रसूल अल्लाह मूंखे रहम ई कोन आयो, हुन जा हथ ॿधी भर में विहारे खॾ खोटियां पियो, मुंहिंजे मथां मिटी लॻे पई, मुंहिंजी न्याणी पंहिंजी पोती लाहे मुंहिंजी मिटी लाहे पई, मुंहिंजे जिस्म तां मिटी खे हटाए पई त बाबा तो ते मिटी बि बर्दाश्त न थी कया। पर मूंखे वरी बि रहम न आयो, मां उनखे खॾ खोटे ज़मीन में उछलायो आहे, मथां मिटी वराई आहे, बार बार दाऊं करे पई, मूंखे न मार। मुंहिंजा दोस्तो साहब ई चवे थो ख़ुदा जो कसम आहे, हू बयान कंदो पियो वञे, मुंहिंजो रहमत वारो नबी रोंदो पियो वञे, रहमतल लिल आलमीन जे अखियुनि मां ॻोढ़ा वही रहिया आहिनि। हुज़ूर करीम जी ज़ात ज़ारो ज़ार रोअनि पिया, हुन सॼो पिसो पूरो कयो, या रसूल अल्लाह मिटी वरायमि त बि अंदरां बाबा बाबा जो आवाज़ पियो अचे, पोइ आख़िर घुटजी घुटजी ख़तम थी वियो। जंहिंमहिल पक थी त मरी वई आहे, मां मोटी आयो आहियां। या रसूल अल्लाह ॿिया त गुनाह ख़ुदा बख़्शींदो, पर इहो गुनाह बख़्शींदो अलाए कोन, कीअं मुस्लमान थिया, कहिड़े नमूने सां तो ते कलमो भरियां। रहमतल लिल आलमीन जा अखियुनि जा ॻोढ़ा बि वहनि था, पर पाण फरमाइनि था तूं मुस्लमान थी, मां तुंहिंजी ज़मानत थो खणा, जेको मूंखे मञींदो आहे उन जा अलाह अहिड़ा ॾोह बि बख़्शे छॾींदो आहे। मुंहिंजो ग़ुलाम जेको बणिबो आहे न, मुझे जेको उम्मत में दाख़िल थींदो आहे, सची दिलि सां तौबा ताब करे इस्लाम क़बूल कंदो आहे, वाकई ॾोह वॾो कयो थी, वॾो ज़ुल्म कयो थी, जो मूंखे बि रुआरे विधो थी, पर यादि रखजांइ जेको नबीअ खे दीन मिलियो आहे, जेका शरीयत मां मुहम्मद खणी आयो आहियां, जेको अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मूंखे इस्लाम ॾिनो आहे, इन में तूं दाख़िल थी, गारंटी मुंहिंजी आहे, मुंहिंजी ताबेदारी कर, अल्लाह तोखे ईअं पाक कंदो ॼण माउ जे पेटां अॼु ॼाओ आहे। असांजो नबी रहमत वारो नबी, चओ असांजो नबी रहमत वारो नबी आहे न। अदा मूंखे ॿुधायो, जिब्रील खां मथे को वधीक आहे छा? मलाइकत सभई पाक, मलाइक सभई, पर सभिनी मलाइकनि जो सरदार आहे जिब्रील। एॾी त हुनखे अल्लाह ताला इज़त ॾिनी आहे जो 1.25 लख नबियनि वटि अल्लाह जो पैगाम खणी बि जिब्रील ईंदो हो। जिब्रील अमीन पाण थो चवे, मां तोखे रसूलुल्लाह जी हदीस में ॾेखारियां। मुंहिंजो महबूब नबी तो फरमाए त हिकिड़े ॾिहाड़े जिब्रील मूंखे चयो, या रसूल अल्लाह मां अल्लाह जो प्यारो मुक़र्रब मलाइक आहियां, एॾो मुक़र्रब मलाइक आहियां जो 1.25 लख नबियनि जे ख़िदमत में मूंखां सवाइ ॿियो ईंदो ई कोन्हे, पर मां सदाई वाहिदुल क़हार खां डिॼंदो हुउसि, सदाई ख़ुदा खां डिॼंदो हुउसि। मुंहिंजे दिलि ते दहशत हूंदी ही, ख़ुदा वहदहू ला शरीक बेमिसाल आहे, अलाए ॾमिरजी पवे। पर मुंहिंजा महबूब तुंहिंजे सदके सुभान अल्लाह, जॾहिं इहा आयत नाज़िल थी, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, ऐं रब करीम मूंखे ज़ुल कुव्वतुल मतीन वल अमीन चयो, वॾी ताक़त वारो अमीन सॼो। ओ मुंहिंजा महबूब पोइ तुंहिंजे सदके जरी अलाह मूंखे अमीन सॼो, ऐं तोखे रब करीम रहमत लिल आलमीन सॼो, त मुंहिंजा महबूब तुंहिंजे रहमत जे लक़ब जे करे हाणे मूंखे बि इत्मीनान थी वियो आहे। हिकिड़े ॾिहाड़े नबी करीम जी ज़ात बाबरकात इब्लीस खे चवनि था, इब्लीस ओ पलीत शैतान,
चे जीव मुंहिंजा महबूब नबी हुजूर जो अदब कंदो हो। दे ख़बर मुंहिंजे रहमत मां तोखे को फ़ाइदो पियो? जागो था, समझो था। केर थो पुछे? नबी साईं। केर थो पुछे? कंहिंखां थो पुछे? इब्लीस खां। मुंहिंजे रहमत मां तोखे को फ़ाइदो मिलियो? चई हा साईं। कहिड़ो फ़ाइदो मिली? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, जॾहिं खां वठी मां आदम खे सजदो न कयो, लानत त आई उहा त सही वियुसि, पर मुंहिंजा महबूब हिकिड़ो मुंहिंजे मथां अज़ाब रोज़ानो हूंदो हो। हिकिड़े मलाइक जी ड्यूटी हुई, सुबुह जे टाइम ते मूंखे हिकिड़ी थप्पड़ हणंदो हो। या रसूल अल्लाह, उन थप्पड़ में एॾो दर्द हूंदो हो जो 24 कलाक सूर वींदो ई कोन हो। मलाइक जी थप्पड़ साईं, 24 कलाक दर्द न वञे। 24 कलाकनि खां पोइ आस्ते आस्ते सूर ख़तम थिए, वरी ॿी थप्पड़ हणे, वरी उन जो अठे पारस दर्द ख़तम थिए, वरी 3 थप्पड़ हणे। वक़्फ़ो ई कोन हूंदो हो। सूरनि मथां सूर पिया आया, दर्दनि मथां दर्द पिया आया। आदम खां वठी करे तो रहमत वारे नबीअ ताईं इहे 6000 साल सूर 60 में। घणा हज़ार साल? ॾाढे चइजां। आदम खां वठी तो नबीअ ताईं 6000 साल सूर 60। हाणे मुंहिंजी आ थप्पड़ केरु माफ़ कराए? पर मुंहिंजा हबीब तूं जॾहिं आहे, ऐं इहा आयत लथी, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, जंहिंजी माना आहे त मुंहिंजो महबूब सभिनी जहाननि वारनि जो रहमत आ। त मुंहिंजा प्यारा महबूब माला जे दरगाह में अर्ज़ कयो, या अल्लाह मूंखे ॿुधाए त मां बि जहाननि में आहियां या जहाननि खां ॿाहिरि आहियां? मां न चवां बाबा जेके मस्जिद वारा आया हो, दुआ थो घुरां अल्लाह ताला सभिनि जा बेड़ा पार करे। भला ॿाहिरां चवंदासीं असां भला मस्जिद खां ॿाहिरि बीठा आहियूं। मां चयो त न बाबा, जेके मस्जिद में आया। अब समझो था अलाए न? अल्लाह ताला जी ज़ाजरी फरमाए त वमा अरसलनाक, असां तोखे मोकिलियो रहमतल लिल आलमीन, सभिनी जहाननि जे लाइ रहमत। त इब्लीस सोचे मौला हाणे मूंखे ॿुधाए त भला जहाननि में अंदर मां आहियां या जहाननि खां ॿाहिरि आहियां? अल्लाह ताला खे ख़बर आहे त छा चवंदो। रब्बुल आलमीन जी ज़ात फरमाए तो हाओ तूं जहाननि में आहीं, जहाननि खां ॿाहिरि कोन आहीं। अर्ज़ कई मौला जे जहाननि में आहियां त पोइ तुंहिंजो हबीब जहाननि जे लाइ रहमत आ। उन रहमत वारे नबीअ जे सदके मुंहिंजी थप्पड़ माफ़ कर। मुंहिंजे थप्पड़ खे जंहिं मूंखे ॾाढो परेशान कयो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रहमीन आहे। अल्लाह ताला फरमाए त मुंहिंजो महबूब रहमत वारो नबी आहे। निभागा चंडरा दुआ घुरी थी थप्पड़ माफ़ीअ जी, हल तोखे थप्पड़ माफ़ आहे। अॼु जे चवीं हा रहमत वारे नबी जे सदके माफ़ कर, सफ़ा माफ़ करे छॾिया। मोकियो वियो, सोना मोकियो वियो, हलो। मालूम छो त मुंहिंजे महबूब जी रहमत जिब्रील खे बि शामिल आहे। चओ मुंहिंजे मुस्तफ़ा जी रहमत जिब्रील खे बि शामिल आहे। त मुंहिंजे महबूब करीम जी रहमत इब्लीस जहिड़े लईन लानतीअ खे बि शामिल आहे। पाण त मुंहिंजा सोना रसूलुल्लाह जा ग़ुलाम आहियूं, पाण त हबीब जे रहमत में उम्मीदवार आहियूं। उन रहमत लिल आलमीन जे सदके खुदा जे रहमत में भी उम्मीदवार आहियूं। पर मुंहिंजा सोना ये रहमतूं पंहिंजी जाइ ते, पर तुंहिंजे मथां लाज़िम आहे त मुंहिंजे हबीब जी पैरवी कर। सलात पढ़ त मां आयत जो तफ़सीर ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। वरी ॿियो दफ़ो दुरूद मुंहिंजे हबीब ते।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझे हबीब जे इत्तिबा जे लाइ अल्लाह ताला फरमायो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जूं हिकिड़ियूं उहे ताबेदारियूं आहिनि जेके असांजे मथां लाज़िम आहिनि, ज़रूरी आहिनि। उनखे छॾिबो त अलाह बि कावड़बो, महबूब नबी बि नाराज़ थी पवंदो। हिकिड़ा वरी सुन्नतूं त आहिनि पर गैर मुअक्कदा। मिसाल निमाज़ जो ई मौज़ू वठो। अॻी निमाज़ पढ़ण जेका ही जुमो पढ़ूं था, हिन खां अव्वल 4 रकातूं सुन्नत मुअक्कदा। वरी जुमो पढ़ी बस कंदासीं, जुमे खां बाद बि वरी 4 रकातूं सुन्नत मुअक्कदा। पर जे जुमो न हुजे, छंछर आचर सूमर हुजे, त जुमे जी निमाज़ खां सवा अॻी निमाज़ में बि 4 रकातूं अॻ में मुअक्कद आहिनि। फर्ज़ खां पोइ वरी 2 रकातूं उहे बि मुअक्कद आहिनि। विची निमाज़ खां अॻु में के माण्हू सुन्नत पढ़ंदा आहिनि 4 रकातूं। इहा 4 रकात सुन्नत विची निमाज़ खां अव्वल वारी सुन्नत ज़रूर आहे पर गैर मुअक्कदा। गैर मुअक्कद जो मतिलब त पढ़ त सवाब, जे न पढ़ त गुनाह कोन्हे, गुनाह। बाक़ी बेपारी वारी अॻियूं 4 रकातूं, पोयूं 2 रकातूं, न पढ़ त गुनाह, पढ़ त सवाब, ॿई पढ़णियूं आहिनि। बाक़ी विची निमाज़ आहे या वरी मिसाल सोमहणीअ जी निमाज़ आहे त उन में बि फर्ज़ खां अॻु में माण्हू 4 रकात सुन्नत पढ़ंदा आहिनि। उहा बि सुन्नत आहे पर गैर मुअक्कदा। जे पढ़ो त सवाब, पर भले जे नथा पढ़ो त गुनाह कोन थींदो। फर्ज़ पढ़ो, पर इशा जी निमाज़ में 4 रकातूं फर्ज़ पढ़ी, 2 रकातूं वरी सुन्नत, उहा ज़रूरी आहे। हाणे इहो मां सम्झां थो, तव्हांखे मसइलो सम्झ में अची वेंदो त हिकिड़ी हूंदी आहे मुअक्कद, ॿी गैर मुअक्कद। माना हिकिड़ी ज़रूरी जंहिंजो पढ़णु लाज़मी आहे, न पढ़बो त गुनाह थींदो, ऐं ॿी उहा आहे जेकॾहिं पढ़जे त सवाब, जे भला न पढ़जे त गुनाह कोन थींदो। आहिनि ॿई सुन्नतूं। दोस्तो अज़ीज़ो, हज़रत अल्लामा इमाम ग़ज़ाली किताब लिखियो आहे इह्या उलूमुद्दीन, उन्हीअ जो शरह आहे, तफ़सीर आहे सादतुल मुत्तक़ीन किताब आहे। हिकिड़े बुज़ुर्ग अल्लामा ज़ुबैदी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, ओ सुन्नत जे मौज़ूअ ते लिखे थो त सुन्नत गैर मुअक्कदा में गुनाह कोन्हे, छॾे ॾिनी त ॾोह कोन्हे, पर सुन्नत गैर मुअक्कदा न पढ़ण वारे खे क़यामत जे ॾियारे मुंहिंजो महबूब ॾोरापो ॾींदो। इहा पोइ कॾहिं कॾहिं पढ़ंदो कर। मिसाल महीने में 2 दफ़ा 3 दफ़ा, त जे ॾोरापे खां बची पवी। इहा गैर मुअक्कदा सुन्नत बि कॾहिं कॾहिं अदा कजी रहिजे त हबीब जी ज़ात बाबरकात राज़ी थींदा। हल रहमतुल लिल आलमीन फरमाईंदो आहे त मुंहिंजो उम्मती जॾहिं मुंहिंजे सुन्नत ते हलंदो आहे त मां मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात ॾाढो राज़ी थी पवंदो आहियां। इहे सम्झो त हबीब जे सुन्नतुनि ते अमल करण सां हबीबन करीमन जी ज़ात राज़ी थींदा। हल पोइ जॾहिं हबीब राज़ी थींदो आहे त रब चवंदो आहे हबीब राज़ी आहे त मां बि राज़ी आहियां। असांजो असली मक़सद इहो ई आहे, इत्तिबा मां, ताबेदारी मां, पैरवीअ मां, सरकार जे सुन्नतुनि ते हलण मां, त ख़ुदा जे हबीब जी रज़ा मतलूब आहे। पोइ ख़ुदा जे हबीब जी रज़ा मतलूब आहे। पोइ जॾहिं ख़ुदा जो हबीब राज़ी त ख़ुदा बि। हिकिड़ी तोखे कुदसी हदीस ॿुधायां, सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधिजो, कुदसी हदीस चइबो उनखे आहे जो ज़ाहिरी लफ़्ज़ त रसूलुल्लाह जा हुजनि पर हक़ीक़त में गुफ़्तगू कंहिंजो हुजे, चवणु अलाह जो पर अलाह जे पारां ॿुधाए रसूलुल्लाह। अलाह तो फरमाए, महबूब तो ॿुधाए, कुल्लुहुम यतलुबून रिदाई व अना अतलुबु रिदाका या मुहम्मद। अल्लाह ताला इरशाद फरमाए तो मुंहिंजा महबूब सारी दुनिया चवंदी आहे, सारी काइनात चवंदी आहे त अल्लाह राज़ी हुजे, पर मां अल्लाह चवंदो हा त मुंहिंजो मुहम्मद राज़ी हुजे। अल्लाह अकबर। कुल्लुहुम यतलबून रिदाई व अना अतलुबु रिदाका या मुहम्मद।
ऐं मुंहिंजा महबूब सभु चवंदा आहिनि त अलाह राज़ी थिए। केरु राज़ी थिए? मलाइक चवनि, नबी चवनि, मुरसल चवनि, ज़मीनूं चवनि, आसमान चवनि, अर्श चवे, पखी चवनि, काइनात चवे, अलाह राज़ी थिए। पर अलाह ताला चवंदो आहे त मुंहिंजो महबूब राज़ी थिए। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाईदान मां राज़ी कीअं थींदो आहियां? या रसूल अल्लाह ॿुधायो। पाण फरमाइनि था मुंहिंजो उम्मती मुंहिंजी पैरवी कंदो आहे त मां राज़ी थींदो आहियां। अल्लाह चवे त सॼो जहान, अल्लाह खे सॼो जहान राज़ी करे, सॼे जहान जो अल्लाह नबीअ खे राज़ी करे। ऐं नबी चवे मां ईअं राज़ी थींदो आहियां जो मुंहिंजे सुन्नत ते अमल कर। खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम, यो हदीस जो तर्जुमो आहे। खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम, खुदा चाहता है रज़ा ए मोहम्मद, खुदा चाहता है रज़ा ए मोहम्मद।